भुट्टो साहिब जी लेगेसी के पाण खणी हलण जी कोशिश भी करियूं था। यूसी चेयरमैन भी आहियो ऐं आउं सम्झां थो भुट्टो साहिब जी जेका सियासत रही वो हमेशा अवामी भी रही, मज़दूरनि जा दोस्त रहा, हारियुनि जा दोस्त रहा। बीइंग अ यूसी चेयरमैन अव्हां ते भी तमामु घणा अहिड़ा फ़र्ज़ आहिनि जेके तव्हांखे सर अंजाम ॾियणा हूंदा आहिनि। अव्हां भुट्टो साहिब जी लेगेसी खे यादि कंदे, उन्हनि जी सियासी पॉलिसीज़ खे यादि कंदे केतिरो अवाम सां इंसाफ़ करण जी कोशिश कंदा आहियो प्लीज़? अॼु भुट्टे साहब जे 47 वर्सी ॾींहुं आहे। मां सभ खां पहिरीं ही चाहींदुसि त तव्हां अवामी सतह ते त ॻाल्हि कयो था, पर जेको ॾींहुं आहे वाए भुट्टो वॉज़ हैंग। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी छो ॾिनी वई? सही। जेके उन जे पोयां रीज़न्स ऐं कारण ॾिसंदो त उहे फ्यूडल लॉर्ड्स लाइ न आहिनि, उहे जागीरदारी निज़ाम लाइ न आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु भुट्टे साहब खे फांसी ॾेई करे पाकिस्तान जे अवाम खे डिस्पर्स करणो हो, जेके भुट्टो साहब हिकु प्लेटफॉर्म ते खणी आयो। उन खां पोइ जा भुट्टो साहब जे फांसी खां पोइ जा तव्हांखे वॾा इंसिडेंट्स थो ॿुधायां। मिसाल तौर ते सिंध जे अंदरि लिसानी नफ़रत जो जेको ॿीहर बुनियादु विधो जनरल ज़िया, ठीकु आहे, उहो छाजे करे हुयो त जीअं अवामी जेका क़ुवत आम माण्हू जेके आहिनि पाण में लिसानी ऐं नज़रियाती बुनियादनि ते समाज में हिसनि में विराइजी वञनि, अवाम जी ताक़त टुटे। बिल्कुलु ठीकु आहे। उन लाइ भुट्टो साहब जी फांसी जे ॾींहं ते मां सम्झां थो त इन सभिनी रीज़न्स खे काउंट कजे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी मां नथो सम्झां त पाकिस्तान जे हिकिड़े फ़र्द खे फांसी हुई। मां सम्झां थो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेका फांसी ॾिनी वई उन में जेको अॼु जे दौर में दुनिया जे अंदरि जेको हिन वक़्तु वार हली रही आहे उन जे डिफेंस लाइ भुट्टे साहब अवाम लाइ त सोचियो त असांजे पाकिस्तान जो अवाम महफ़ूज़ कीअं रहे। जो एटम बम जो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 65 में रिएक्टर वठी आयो, 72 में उनखे एटमिक बम जे तयारी लाइ कयो। उन वक़्तु हेनरी किसिंजर जेको एडवाइज़र टू निक्सन हुयो, उहो नेशनल सिक्योरिटी जो एडवाइज़र हुयो, ऐं उहो ई हेनरी किसिंजर वरी जेराल्ड फोर्ड जे ज़माने में सेक्रेटरी स्टेट हुयो जंहिं भुट्टे साहब खे थ्रेट कयो। उन जे पसे पर्दा जेके कारण हुया उहे इहा ई हुया त भुट्टे साहब पंहिंजे अवाम खे त महफ़ूज़ कयो, पर उन वक़्तु ॾिसंदो त फ़लस्तीन जे अवाम जे लाइ विढ़ियो। उन वक़्तु ॾिसंदो त जेके अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि जे अवाम खे बि मुतहद करण लाइ भुट्टे साहब आइडियालॉजी ॾिनी। उन वक़्तु दुनिया जी जिदत हुई उहा, तंहिंजे करे ई। बाक़ी रही ॻाल्हि भुट्टे साहब जे हिते वर्क जी, त मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। तव्हां कहिड़े बुनियाद ते सवाल या माइंड में रखो था त पाकिस्तान पीपल्स पार्टी या हिन वक़्तु भुट्टे साहब जी आइडियालॉजी असांजे समाज में पेनिट्रेट न आहे? उन जो मिसाल मां वेठो आहियां। न मां कंहिं फ्यूडल लॉर्ड जो पुटु आहियां, न मां कंहिं जागीरदार जो पुटु आहियां। मां पॉलिटिकल वर्कर रहियो आहियां, ठीकु आहे, सियासी कारकुन रहियो आहियां। ईअं बि न त इन खां अॻु में अगरि मां कंहिं ॿी जमायत में रहियो आहियां त उते 3 लख माण्हुनि जो मजमू हो। अॼु जेकॾहिं रिम्फा प्लाज़ा ते पुल न आहे त उहो इन करे न आहे पुल त एॾो असां हिकिड़ो वॾो क्राउड कयोसीं त जेको ला हासिलु हुयो। उन खां पोइ मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉइन कई। हिन वक़्तु मां प्रेसिडेंट आहियां। KMC जे 14 हॉस्पिटल्स जो मेडिकल एंड हेल्थ कमेटी जो चेयरमैन आहियां। इन खां अलावा PS जो प्रेसिडेंट आहियां। उहा PS जंहिं ते तव्हां चओ था त वॾेरा ऐं जागीरदार MPA थींदा आहिनि। ही मिसाल आहे। तव्हांखे सिंध जे अंदरि 4-5 मां मिसाल हिन वक़्तु में अहिड़ा ॾींदुसि जेके जागीरदार न आहिनि, जेके फ्यूडल पॉलिटिकल वर्कर। गुलमोहन जकरानी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन आहे। उते माना वॾा जागीरदार वेठा आहिनि। उते जेको पीपल्स पार्टी कंदकोट कश्मीर जो प्रेसिडेंट आहे ज़ियाउल हसन लंझार, आम माण्हू आहे असां वांगुरु, ऐं उहो हिन वक़्तु होम मिनिस्टर आहे। अहिड़े नमूने सां आजिज़ दामराव ॾिसंदो त आजिज़ दामराव को फ्यूडल लॉर्ड न आहे। हिकिड़ा एग्ज़ाम्पल। बशीर साहिब, आउं अव्हां जी ॻाल्हि सां 100% सहमत बि आहियां ऐं तव्हांजी दाद रसी बि करियां थो ऐं अव्हां जी ॻाल्हि सां एग्री बि आहियां।